मोमिन सजे पासे विहारिया वेंदा, मुनाफिक खबे पासे विहारिया वेंदा, बदकार, पुछड़ा, गुनहगार, अल्लाह जे हुक्म जी भज खड़ी करण वारा उहे खबे पासे विहारिया वेंदा। ईमान वारा अल्लाह सजे पासे विहारियो। सुभान अल्लाह। सजे पासे बीठल हूंदा जंहिंजे हथनि में आमाल नामो सजे हथ में ॾिनो वेंदो। चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुराई सेखारी आहे। जॾहिं तव्हां वुज़ू कयो, बांह धो, पाऊं धो, त ओॾी महिल इहा दुआ घुरंदा कयो, अल्लाहुम्मा आतिनी बियमीनी वला तुफ्तिनी बिशिमाली वहासिबनी हिसाबन यसीरा। ये मुंहिंजा मौला क़यामत जे ॾींहुं हाणे आमाल नामो असांजे सॼे हथ में ॾिजांइ, असांजे खॿे हथ में न ॾिजांइ, ऐं असांजे हिसाब में आसानी फरमाए। सुभान अल्लाह। हिन फरमायो जेको माण्हू रोज़ानो वुज़ू जे दौरान इहा दुआ घुरे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुनजे हिसाब में आसानी कंदो ऐं हुनजो आमाल नामो सॼे हथ में ॾींदो ऐं हुनखे आसानीअ सां जन्नत में दाख़िल करे छॾींदो। सुभान अल्लाह। जॾहिं वुज़ू कबो आहे न, वुज़ू जूं दुआऊं आहिनि, वुज़ू जूं अल्लाह जे नबी दुआऊं सेखारियूं आहिनि, अजीब दुआऊं आहिनि। समझो था, असां वुज़ू कंदा आहियूं बसि तकिड़े तकिड़े, मुंहुं सोलो धोतो, पाऊं सोलो ठुठियूं सुकी पियूं आहिनि, पेर धोतासीं त टिड़ियूं सुकियूं पियूं आहिनि, ईअं तकिड़े वुज़ू जे लाइक़ासीं न। आराम सां सुहिणे अंदाज़ में असल अंदाज़ में वुज़ू कयो। इहे वुज़ू जूं दुआऊं यादि करे छॾियो। जॾहिं चेहरो धो, मदीने वारे साईं फरमायो त चेहरे धोइण जी दुआ इहा आहे त अल्लाहुम्मा बय्यिद वजही यौम तबयद्दु वुजूह व तस्वद्दु वुजूह। हे मुंहिंजा मौला, क़यामत वारे ॾींहुं जे ॾींहुं हिकिड़ा मुंहं कारा कया वेंदा, हिकिड़ा मुंहं रोशन कया वेंदा, मूंखे उन जमात में शुमार कजे जंहिंजा मुंहं रोशन हूंदा, मुनव्वर हूंदा, जंहिंखे तूं चोॾीअ जे चंड वांगुरु चमकाए छॾींदे। सुभान अल्लाह। जॾहिं कंध जी मसह कयो, कंध जे मसह जी नबी दुआ सेखारी आहे, अल्लाहुम्मा अतिक रिकाबती अनिन्नार। मुंहिंजा मौला, मुंहिंजे कंध खे जहन्नम जी बाहि खां आज़ाद फरमा। सुभान अल्लाह। पैर धो त पैरनि धोइण वक़्तु इहा दुआ करो, अल्लाहुम्मा सब्बित क़ुदूमना अला सिरात यौम तज़िलज़ुल अक़दाम। हे मुंहिंजा मौला, जॾहिं क़यामत जे ॾींहुं हाणे पुल सिरात तां पार निकिरंदासीं, माण्हुनि जा क़दम ॾकंदा, असांजे क़दमनि खे मज़बूत बनाएगा। सुभान अल्लाह। जॾहिं वुज़ू करे दंग कयो त इहा दुआ घुरो, कलमो शहादत जो पढ़ी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, ऐं पोइ दुआ करो, अल्लाहुम्मा इजअलनी मिनत तव्वाबीन वजअलनी मिनल मुततहिरीन वजअलनी मिन इबादिकस सालिहीन। सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा इजअलनी मिनत तव्वाबीन। हे मुंहिंजा मौला, मूंखे तौबा थियण वारनि मां बना, वजअलनी मिन इबादिकस सालिहीन, पंहिंजे सालिह माण्हुनि मंझां बना। इहा दुआ घुरो वुज़ू करे। जॾहिं इहो दुआ घुरंदो, मदीने वारे साईं फरमायो, जेके बि गुनाह कया हुजनि, अल्लाह इन दुआ घुरण जे सदके उनजा हर ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए। सुभान अल्लाह। उनखे इहे गुनाहनि खां धोई साफ़ करे छॾींदो आहे ॼण अॼु पंहिंजे माउ जे पेट ॼाओ हुजे। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। बस समझो था ॻाल्हि खे, कोन समझो। सुभान अल्लाह। अर्ज़ में कयो त उहो क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़ा सॼे पासे विहारिया वेंदा, हिकिड़ा खॿे पासे विहारिया वेंदा, जेके मदीने वारे साईं जा आशिक़ ऐं मोहबत रखण वारा हूंदा, अल्लाह उन्हनि खे परे खां निर्वार करे विहारींदो। सुभान अल्लाह। उनजा चेहरा मुनव्वर कंदो। मदीने वारे साईं फरमायो, मुंहिंजे उम्मत जे मोमिन पाण जा मुंहं ईअं चमकंदा जीअं चोटी जो चंड चमकंदो आहे। सुभान अल्लाह। बुजुर्ग जो शेर है, नूर आँखों में तो चेहरों पे उजाले होंगे, सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह। अल्लाह कुरान फरमाए वो जने ईमान वाला ईंदा मोमिन ईंदा व उज़लिफतिल जन्नतु लिल मुत्तकीन गैर बईद। सुभान अल्लाह। जन्नत अल्लाह ताला परहेज़गार रखा परे कोन कंदो जने मोमिन ईंदा मुत्तकी ईंदा ईमान वाला ईंदा मदीने वाले साईं जा आशिक ईंदा परवाना ईंदा। अल्लाह जो कुरान तो फरमाए त जन्नत के गैर बईद उन्हनि खां परे न हूंदी उन्हनि खां दूर न हूंदी। इन्हनि अल्लाह वारनि खे इन्हनि मोमिननि मुत्तकी वारनि खे अल्लाह अव्वली जन्नत जे करीब करे छॾींदो। माशर जो दीवार एक पासे जहन्नम होंदो एक पासे जन्नत होंदी विच में माशर जो मैदान होंदो। माण्हू पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदा त हीअ जन्नत हीअ जहन्नम पंहिंजी निगाहुनि सां ॾिसंदा। जन्नत ॾिसंदा त मुश्किल जहन्नम ॾिसंदा त खुजंदा। अल्लाह जो खौफ रखंदा अल्लाह टोलनि में विराईंदो। वो जेके दोज़खी हूंदा बदकार हूंदा अल्लाह उन्हनि खे दोज़ख जे वेझो करे छॾींदो त माशर जे मैदान में बीहनि त जहन्नम करीब बीहनि भली रंग इहो मज़ा हुजे। सुभान अल्लाह। मोमिन ईंदा ईमान वारा ईंदा कुरान में फरमाया व उज़लिफतिल जन्नतु लिल मुत्तकीन गैर बईद। जन्नत परे न हूंदी अञा हिसाब कोन थियो आहे पुछणो कोन थियो आहे अञा उन्हनि खां अमलनि जो हिसाब किताब न थियो आहे मुहासिबो न थियो आहे मीज़ान न लॻो आहे पर अव्वली मोमिननि खे अल्लाह जन्नत जे वेझो करे छॾींदो। अब 50,000 साल जो ॾींहुं हूंदो एतिरो वक़्तु मशर में बीहणो आहे हिसाब ॾियणो आहे खौफ हूंदो त हले छा थींदो। मोमिननि खे जन्नत जे वेझो बीहारियो वेंदो त दिलगीर न थियो पुछाणो त बदकारनि खां काफ़रनि खां गुनाहगारनि खां त मां अव्वली जन्नत जे करीब कया विया आहियो। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए जन्नत जे वेझो बीहारे। सुभान अल्लाह। अल्लाह रब जे मोमिननि खे ईमान वारनि खे जन्नत जे करीब बीहारे ऐं फरमाईंदो हादा मा तुअदून लिकुल्लि अव्वाबिन हफीज़। हे उहा बेश्ता उहा जन्नत जंहिंजो तव्हां सां फ़ाइदो कयो वियो हुयो। दुनिया में तव्हां अमल कया नमाज़ूं पढ़ियूं रोज़ा रखिया दीन ते हलियो दाढ़ी रखियव दीन जे ख़ातिर दुख सठव अमल कयव पंहिंजो वक़्तु दुनिया में मसरूफ़ियतुनि खे छॾे कमकार वारो माण्हू आहे। तव्हां जुमे जे लाइ आहियो माशाअल्लाह ज़रूरु तव्हां वादा त कोन हूंदव न कमकार वारो हूंदो तव्हांजो कारोबार आहे बनी वारो आहे दुकान आहे माण्हू सभु कम छॾे अल्लाह जे घर में पहुचियो आहे। अल्लाह जो फरमाए मुझे खातिर तव्हां दुनिया जा कम छॾिया अल्लाह उन जो बदिलो इहो ॾिनो जो तव्हां सां वाइदो कयो हुयमि जे मुंहिंजा बणिजी ॾींदो त मां जन्नत अता कंदोमांव। जन्नत जा इनाम ॾींदोमांव। अल्लाह तव्हां सां वाइदो कयो हुयो निमाज़ पढ़ो जन्नत मिलंदव। मूं वाइदो कयो हुयो रोज़ा रखो जन्नत ॾींदोमांव। मूं वाइदो कयो हुयो ख़ैर ख़ैरातूं कयो अमल कयो सखावत कयो नेक बणिजो। रब दुनिया में वाइदो कयो आहे ओ अमल करण वारा ओ ईमान आणण वारा ओ अल्लाह जा हुक्म मञण वारो मुंहिंजो वाइदो आहे नेक बणिजो। अल्लाह तव्हां सां जन्नत जो वाइदो करे छॾियो आहे। अल्लाह के शइ जो वाइदो करे तवजो ॿुधे अल्लाह जो क़ुरान में फरमाए अल्लाह का वधीक केरु आहे जेको वाइदो पूरो करे। सुभान अल्लाह। अल्लाह का वधीक केरु आहे जेको पंहिंजो वाइदो पूरो करे। ऐं रब फरमायो मस्जिद में अचण वारो ओ अल्लाह जे हुक्म जी ताबेदारी करण वारो ओ अमल करण वारो मुंहिंजो वाइदो आहे तव्हांखे जन्नत में मोकिलींदुसि।
कयो मुत्तक़ीबान जन्नत ॾिसंदो अल्लाह फरमाईंदो हादा मा तू अदून ओ इहा जन्नत जंहिंजो अल्लाह तव्हां सां वाइदो कयो आहे सुभान अल्लाह अव्वाबिन हफीज़ ओ हर तौबा करण वारे पंहिंजे दीन जी हिफ़ाज़त करण वारे सां ओ जो गुनाहनि खां तौबा ताइब थिए बदकारियुनि खां माफ़ी वठे गुनाहनि खां तौबा करे जंहिंसां अल्लाह दीन जी हिफ़ाज़त करण वारे सां जेको वाइदो कयो हुयो ओ अमल करण वारो इहा जन्नत तव्हांजी बणाए छॾी आहे सम्झ में आई आहे अल्लाह फरमाए वाइदो उन सां आहे लिकुल्लि अव्वाबिन हफीज़ जेको तौबा करण वारो ऐं जो वाइदो उन सां नाहे जेको माण्हू अमल करण खां आरी बणिजी वञे थी पाए वक़्तु हुजे टाइम हुजे वांदकाई हुजे वरी बि अमल न करे पहुच हुजे वरी बि अमल न करे खीसे में पैसा पिया आहिनि को ख़ैरात वठण आयो आहे पहुच हूंदे बि ख़ैरात न करे मानी पई आहे बची पई आहे घर में मानी ठही आहे एक्स्ट्रा है वधीक है माण्हू खे ॾियण जे लाइ मौजूदु आहे वरी बि कंजूसी करे रख सुबुह जो या वरी शाम जो कोसी करे खाईंदासीं सुभान अल्लाह ॾिठो अथव न या गरम करे खाईंदासीं पुट तूं अल्लाह जेको बचो आहे रब जी राह में ॾे ईंदड़ वेले फिक्र न कर लो फिक्र अल्लाह ताला फरमाए थो मां अल्लाह रज़ाक़ आहियां इन अल्लाह हुव रज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन ईंदड़ वेले जी मानी फिक्र न कर अल्लाह ताला वाइदो करे छॾियो आहे रिज़्क़ अता फरमाईंदो सुभान अल्लाह हुज़ूर गौसुल आज़म पीराने पीर महबूब सुभानी हज़रत सैयदना मुहियुद्दीन अब्दुल कादिर जिलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए त अल्लाह फरमायो ओ बाना ए बाना अल्लाह का ईंदड़ वक्त जी रोज़ी न घुर छो त अल्लाह तो का ईंदड़ नमाज़ जो वाइदो न वरतो आहे जेको वक्त अची वञे उन जे लाइ अल्लाह चयो आहे त इहा नमाज़ पढ़ ईंदड़ वक्त जी नमाज़ जो तो का न पुछाणो कयो आहे सुभान अल्लाह जुमे जो टाइम आहे न अञा जुमो नमाज़ सां न पढ़ियो अॻ में मौत अची वञे अल्लाह जा त अञा टे नमाज़ जो वक़्तु कोन आयो अञा शाम जो थी बपहर पिया आहिनि टे जो टाइम न आयो अॻ में मौत अची वञे अल्लाह पुछा कोन कंदो त उन ॾींहं जी टे नमाज़ छो कोन पढ़ी वई सुभान अल्लाह जहिड़ो ई कोन त किथां पढ़ंदुसि हा न भाउ मौत अची वियो माण्हू जहिड़ो ई कोन त नमाज़ किथां पढ़ंदो अल्लाह फरमाए जॾहिं मां पुछणो नथो कयां त पोइ ईंदड़ वक़्त जी रोज़ी मूंखां छो थो घुरी सब्र कर इंतज़ार कर वक़्त ईंदो तुंहिंजी रोज़ी जो बंदोबस्त अल्लाह पाण फरमाए अल्लाह करे कुझु सम्झ में अचे तव्हांजी ॻाल्हि भई यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब अल्लाह तो फरमाए जेको रब ते भरोसो रखे सुभान अल्लाह भई यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु जेको रब ते यकीन रखे अल्लाह तो फरमाए मां अल्लाह उनजे लाइ काफ़ी आहियां सुभान अल्लाह मां रब उनजे लाइ काफ़ी आहियां उनजो मददगार आहियां उनजो हसदोकी आहियां उनजा दर्द लाहिण वारो आहियां व मन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा जेको माण्हू रब ते भरोसो रखे मुत्तकी बणिजे परहेज़गार बणिजे गुनाहनि खां पाण खे बचाए अल्लाह जो फरमाए हर मुश्किल मां निकिरण जूं आसान राहूं उनजे लाइ अल्लाह खोले छॾींदुसि सुभान अल्लाह मुसीबत ईंदी दुख ईंदो तकलीफ़ ईंदी ईअं न आहे त दुख दर्द न आहे अचणो सम्झो था सुभान अल्लाह इंसान जी ज़िंदगी आहे मौसमुनि वांगुरु सदाईं ख़ुशियूं कोन हूंदियूं आहिनि पुट सदाईं सुख कोन हूंदा आहिनि कॾहिं दुख आहिनि कॾहिं सुख आहिनि कॾहिं दर्द आहिनि कॾहिं परेशानियूं आहिनि कॾहिं कहिड़ी तकलीफ़ आहे कॾहिं कहिड़ी तकलीफ़ आहे यादि रखो जॾहिं बि को तकलीफ़ अचे उन ते सब्र कयो उन मामले खे अल्लाह जे हवाले कयो दुख में बेसब्री न कयो तवजो ॾियो दुख दर्द में बेदर्दी सां अल्लाह जी रहमत जा इनकार थी वञो अल्लाह जी रहमत खे विसारे वियो न अल्लाह
अल्लाह तो फरमाए दर्द दुख ईंदा पर जेको मुंहिंजो हूंदो मूं रब जो खौफ वठण वारो मुंहिंजे रस्ते ते हलण वारो हूंदो परहेज़गार बणिजी वियो मुत्तकी बणिजी वियो दुख ईंदा ईअं उन्हनि दर्दनि मां कढंदो सास जीअं अटे में जा वार ॿाहिरि थी सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में आई या कोन आई सुभान अल्लाह असां रिज़्क़ जे लाइ परेशान आहियूं महांगाई जे करे परेशान आहियूं हाय अल्लाह जे तुंहिंजी दिलि अल्लाह ते भरोसे रखण वारी बणिजी वञे एकाश जे तुंहिंजी दिलि में अल्लाह जे मथां तवक्कुल अची वञे ॾिस त अल्लाह रज़ाक रहमत भरियो रब कुवत भरियो रब उन रब जा खज़ाना ला मुतनाही आहिनि गैर महदूद आहिनि जंहिंजी का हद हिसाब न आहे अल्लाह उन्हनि खज़ाननि जो मालिक आहे तूं रब जो बणिजी वञ अल्लाह ॾिस कीअं थो तोखे अता फरमाए सुभान अल्लाह समझ में आई ॻाल्हि सुभान अल्लाह पीराणी पीर फरमायो त सॼी दुनिया जा मर्द मुंहिंजा पुट बणिजी वञनि सॼी दुनिया जूं औरतूं मुंहिंजूं नियाणियूं बणिजी वञनि पूरी दुनिया मुंहिंजो कुटुंब ऐं ख़ानदान बणिजी वञे उन्हनि खे खाराइणो पवे ऐं हिकिड़ो दाणो कणक जो मुल्ह ते मिले सुभान अल्लाह हींअर साड़ी 3500 रुपया मण सॼी साड़ी बोरी माण्हू सॼो सुभान अल्लाह दाणो दिरहम में मिले रुपए में दाणो मिले मण में लख दाणा थियनि था लख रुपए में माना हिकिड़ो मण मिले एतिरी महांगाई थी वञे सॼी दुनिया खे पालणो पवे मुंहिंजो मुर्शिद गौसुल आज़म थो फरमाए रब में मूंखे यकीन आहे सॼी दुनिया खे खारायां मुंहिंजे खज़ाने में खोट कोन ईंदी सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अॼु बि दस्तगीर जो लंगर हले सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिल पर से बात नहीं मारे फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत पीरानी पीर दस्तगीर सां किबला आलम में बड़ी मोहब्बत है सुभान अल्लाह त माण्हुनि दस्तगीर खे ॿुधो आहे दस्तगीर खे ॾिठो आहे सुभान अल्लाह माण्हू ॾिसी ॿुधी दस्तगीर जा मुरीद थिया आहिनि मां दस्तगीर सोणे जो ॾिसी मुरीद थियो आहे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला वरी असांखे दिल पर साईं जो मुर्शिद अता फरमायो सुभान अल्लाह फरमायो गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म सुभान अल्लाह मुर्शिद जिलानी करो साते नजर का नूरानी सुभान अल्लाह बेड़ो उठड़िया जो जानिब तो थारियो मुर्दो चेहरो करे तो उठारियो सुभान अल्लाह करामत ऐं कहानी तुंहिंजी जारी करामत ऐं कहानी करो असां ते नज़र का नूरानी सुभान अल्लाह तुझे दर ते खान राज सारा ओ सखी पीर बगदाद वारा सुभान अल्लाह एड़ो मुर्शिद महबूबे सुबहानी करो साते नजर का नूरानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह दस्तगीर जा मुरीद त थिया आहियूं पर दस्तगीर जे तरीक़े ते त हलूं न सुभान अल्लाह हा करामत तो खोड़ ॿुधायूं था दस्तगीर हेड़ो कामिल हेड़ो पहुच वारो पर जेको सेखारियो अथई उन ॻाल्हि ते त हलिजे सुभान अल्लाह दस्तगीर सेखारियो त मुत्तकी बणिजो रब ते भरोसे करण वारा बणिजो जंहिंजे लाइ अल्लाह ऐलान कयो आहे जो महशर में प्यारे फरमाईंदो ओ हादा मा तू अदून लिकुल्लि अव्वाबिन हफीज़ सुभान अल्लाह करण वारा ओ दीन जी हिफाज़त करण वारा ओ अल्लाह जे हुक्मनि जी ताबेदारी करण वारा हीअ जन्नत अथई जंहिं जन्नत जो अल्लाह तोसां वाइदो कयो आहे सुभान अल्लाह मन ख़शी अर्रहमान बिलगैब वजाअ बिक़ल्ब मुनीब सुभान अल्लाह मां जेको पर पुठ अल्लाह वॾे रहमान रब खां ॾिनो ऐं रुजू कई ऐं अल्लाह जे दरबार में रुजू कंदड़ दिल खणी आयो
वक्त में उनके अल्लाह जो खौफ याद आयो, रब जो डप दिल में पैदा थियो। अल्लाह फरमाई दो कल्बे मुनीब खड़ी अचण वारा, ओ अल्लाह जो खौफ रखण वारा, ओ अल्लाह जो डप रखण वारा, ओ मुत्तकी बना हलिया उदखुलूहा बिसलाम, हलिया जन्नत में सलामती सां दाखिल थी वञ। ओ क्या सामो जन्नत अथई, ओ या सामो अल्लाह जी जन्नत ठाहियल अथई। उदखुलूहा बिसलाम, सलामती सां जन्नत में दाखिल थी। जो ज़ालिका यौमुल खुलूद, अॼो को ॾिहाड़ो हमेशगी जो ॾींहुं आहे, दाखिल थी जन्नत में। जो अल्लाह तोसां वाइदो कयो हुयो अमलनि वारो थींदे त जन्नत में सलामतीअ सां दाखिल कयो वेंदे। वाइदो हुन सां आहे जेको ख़ौफ़ ख़ुदा रखण वारो हुजे, ख़शियत रखण वारो हुजे, तौबा करण वारो हुजे, अमल करण वारो हुजे, अल्लाह जो डप रखण वारो हुजे, रब खां टिकण वारो हुजे। क़ुरान तो फरमाए भले मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नता, ओ जे जाइ ते गुनाह कंदे अल्लाह जो खौफ रखे, गुनाह करे पियो, गुनाह करे पियो, को गुनाह करे पियो, उन जाइ ते दिल में खौफ पैदा थी अरे गुनाह तो कया, अल्लाह के कहिड़ो मुंहुं ॾींदुसि, अल्लाह के कहिड़ो जवाब ॾींदुसि, रब ॾियारो कंधु कहिड़ो खणंदुसि। जॾहिं डप रखी हुई अल्लाह जो क़ुरान तो फरमाए उन ई वक्त में उन खौफ रखण जे करे अल्लाह उनखे ॿिनि जन्नतुनि जो इनाम अता करे छॾींदो। अञा तौबा न कई अथई, अञा गुनाह खां परे कोन थियो आहे, अञा गुनाह खां हटियो न आहे, बसि खौफ़े ख़ुदा रखे। सुभान अल्लाह, खुदा जे तौबा ताइब थिए, गुनाहनि खां माफ़ी वठे ऐं इन वाट ते हले जेका दस्तगीर पीराने पीर महबूब सुभानी सेखारी, जेका मुर्शिदनि सेखारी, जेका मदीने वारे साईं राह सेखारी, उन ते हले खुदा उनखे केॾो अमलनि जो अंबार अल्लाह अता करे छॾींदो। सुभान अल्लाह, उनजे मथां केॾी वॾी महिरबानी फरमाईंदो। अल्लाह ताला शाल असांखे अमल की तौफ़ीक़ अता फरमाए, रब मदीने वारे साईं जी ॾिनल राह ते हलाए, असांखे उन जमात में शुमार फरमाए जिनखे अल्लाह ख़ुदि ऐलान फरमाईंदो त सलामतीअ सां जन्नत में दाख़िल थियो। अक़ूलु क़ौली हाज़ा फ़स्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फ़स्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله